अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध जो नामियारो अवामी शाइर इब्राहिम मुंशी 15 जनवरी 1934 ते ॻोठ जिन्हाण सूमरे तालुके ज़िले टंडे मोहम्मद ख़ान अॻूणे ज़िले हैदराबाद में जाओ। संदसि वाल जो नालो मोहम्मद इसाक सूमरो हो, जेको कुड़मत कंदो हो। गुरबत जी हालत में बि हुन पंहिंजे पुटु इब्राहिम मुंशी खे मुला मकतब में पढ़ण लाइ छॾियो। अञा चोथों दर्जो सिंधी मस पढ़ियो त मार्च 1945 में संदसि पीउ बि लाॾाणो करे वियो। घर जे 8-9 भातियुनि जो गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो थी पियो। उन करे इब्राहिम मुंशी 5 दर्जा सिंधी पास करे महिनत मज़दूरी करणु शुरू कई। हुन ॾुखियुनि हालतुनि खां मुतासिर थी 1949 में शाइरी जी शुरूआति कई। इब्राहिम मुंशी जो पीउ पिणु शाइर हो ऐं मलूद बि चवंदो हो। मथसि उनजो बि काफ़ी असरु हो। इब्राहिम मुंशीअ शुरू में रुमानवी शाइरी कई ऐं काफ़ियूं चयूं। शाइरी वसीले हेठिएं तबिके जी नुमाइंदगी करणु लॻो। 1960 धारे शेख अयाज़ जी इनकलाबी शाइरी खां मुतासिर थियो। 1965 ऐं 66 में महवार रूह रिहाण में संदसि शाइरी छपी। संदसि शाइरी जो पहिरियों मजमू पैगाम मज़लूम 1970 में छपियो, पोइ ॿियो 1971 में छपिजी मंज़र आम ते आयो। 1985 में प्रेमनगर पब्लिकेशन पारां संदसि शाइरी जो टियों मजमू गूंदर वेंदा गुज़री छपियो, जंहिंजो पेश लफ़्ज़ मोहम्मद इब्राहिम जो लिखियो। 1991 में संदसि चोथों किताब धरती दीन धर्म छपिजी मंज़र आम ते आयो ऐं 5हों किताब 1995 में धंवरे ॾींहं धाड़ा छपियो। 6हों मजमू अखर अखर खे अख रोशनी पब्लिकेशन पारां 2006 में ऐं 7हों मजमू छपर छमर छांवरो छपिजी चुका। सिंध जे हिन ख़ूबसूरत इनकलाबी शाइर 31 जुलाई 2003 ते पसाह पूरा कया। हूअ पंहिंजी शाइरी जे ज़रिए अॼु बि अवाम जे दिलनि ते हुक्मरानी करे थो। ऐं हाणे अवां जे समातनि जी नज़र करियूं था नामियारे शाइर मोहम्मद इब्राहिम मुंशी जी ख़ूबसूरत इनकलाबी शाइरी। इब्राहिम मुंशीअ लिखे थो, दिलासो चंड जो ॾेई असांखां विया फुरे तारा, असांखे अंब ॾेखारे ॾिनाऊं टूह ज़हर खारा। असां हर वक़्तु तोपनि जे रहिया आहियूं निशाने में, कॾहिं कंहिं बहाने में, कॾहिं कहिड़े बहाने में। कुलफ़ जे सीने में आधी राति जो खंजर लॻो, या त को क़ैदी छुटो या त को क़ैदी वधियो। पर ॾिसी मालूम थियो ॿिनि वर्दियुनि जे विच में आहे DPR में ही को सिंधी हारी ॿधो। उहो ॾींहुं ईंदो परे नाहे प्यारा, उहो ॾींहुं ईंदो, उहो ॾींहुं ईंदो परे नाहे प्यारा। थींदा भोर तुंहिंजे भरम जा ई भांडा, धर्म दीन दोखा मकारिद जा मांडा। टिकाणा तुंहिंजा टोल तोलाए टांडा, तोखे ॾेह ॾाटुनि साईं ॾंभ ॾींदो। उहो ॾींहुं ईंदो परे नाहे प्यारा, उहो ॾींहुं ईंदो। न महलनि में महफ़िल मचाए तूं सघंदे, न मज़लूम नारियूं नचाए तूं सघंदे, न रंगीन रातियूं रचाए तूं सघंदे। जॾहिं रत पोहरे जो टहिकार खींदो, उहो ॾींहुं ईंदो, उहो ॾींहुं ईंदो। कंबे कोट कंगरा किरी पट पवंदा, न तोखे ज़मीन आसमां साथ ॾींदा। तो जहिड़ा कई चोर चखिया ते चढ़ंदा, ही तोले सॼो थरथलो थाक थींदो। उहो ॾींहुं ईंदो, उहो ॾींहुं ईंदो। उहे चंड चांदी ऐं सोने जा सिक्का, कुठा क़ौम जा जंहिं सहारे तूं किका। चवीं थो उन्हनि लाइ धर्म जा ई धिका, उहो तुंहिंजो नाणो निहोड़े थो नींदो। उहो ॾींहुं ईंदो, उहो ॾींहुं ईंदो। जुगनि जी सुतल ॼाण जनता ई जागी, विरहनि खां ॾिनी वात में जंहिं तो वागी। घणो वक़्तु दोखा ॾेई तो अधागी, न हाणे सदन रत बेकार वेंदो। उहो ॾींहुं ईंदो, उहो ॾींहुं ईंदो। इजे भूअं में मुंशी के भड़काट थींदा, ऐं चोरनि लुटेरनि जा बड़काट थींदा। हवेलियुनि माड़ियुनि में टिड़काट थींदा, न ज़ालिम को मज़लूम जो मास खींदो। उहो ॾींहुं ईंदो, उहो ॾींहुं ईंदो परे नाहे प्यारा, उहो ॾींहुं ईंदो। न हूंदियूं हवेलियूं न हूंदा ई थाणा, न हूंदियूं हवेलियूं न हूंदा ई थाणा। मां हूंदुसि न हूंदुसि सो पाणा न ॼाणा। जॾहिं ॾींहं तपंदा मथां मींहं वसंदा,
गसन गाह फुटंदा ऐं चौपाया चरंदा, नवां साज़ सुरंदा नवां चिंग चुरंदा, मारू माल मचंदा ऐं ॿेला बि ॿुरंदा, नवां नींहं लॻंदा कंहिं रंग रचंदा, डोया देस डहंदा ॾुकर ॾे हलंदा, नवां जाम जमंदा नई राह रमंदा, नई काक अॾबी नवां ईंदा राणा, मां हूंदुसि न हूंदुसि सो पाणा न ॼाणा। सगर साथ सॾबा ऐं मज़लूम गॾबा, नवां ॻोठ अॾबा छोड़े छांग छॾबा, न ज़ालिम के रहंदा न मज़लूम मरंदा, सियारे न ठरंदा ऊन्हारे न ॿरंदा, न महकूम हाकिम न ज़ालिम न बालिम, न कंहिं घर में मातम सुखियो सार वालिम, न वांगी विगाणा न घोटनि ते घाणा, मां हूंदुसि न हूंदुसि सो पाणा न ॼाणा। मुंशीअ मुंहं मोचारा वचन कोल वारा, ही हारी हकारा सदाईं सुभारा, खेड़ींदा ऐं खींदा न ॾेहणियुनि खे ॾींदा, न कंहिं ॾांहुं ॾिजंदा न झूरी में झिजंदा, पंहिंजो अन पंहिंजो धन पंहिंजो कख पंहिंजो पन, पंहिंजो गाह पंहिंजी धन, पंहिंजो रछ पंहिंजो भन, किथे कीअं न ॾिसंदुसि कोणे गुल कुमाणा, मां हूंदुसि न हूंदुसि सो पाणा न ॼाणा। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन